परॾेही वज़ीर इसाक डार बीजिंग में आलमी शोबे जे वज़ीर लिव जियान चाऊ सां मुलाक़ात कई आहे। परॾेही वज़ीर इसाक डार पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जी हिमायत ते चीन जा थोरा मञिया। इसाक डार पाकिस्तान जी बुनियादी मफ़ादनि ते चीन जी हिमायत जी वाखाण कई। चीनी आलमी शोबे जे वज़ीर लिव जियान चाऊ जो चवणु हो त चीन पाकिस्तान जो वेझो दोस्त ऐं हर मौसम जो अहम भाईवार आहे। हुन चयो त चीन पाकिस्तान सां लाॻापनि खे हमेशह तरजीह ॾींदो। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त परॾेही वज़ीर इसाक डार बीजिंग में आलमी शोबे जे वज़ीर लिव जियान चाऊ सां मुलाक़ात कई आहे। परॾेही वज़ीर इसाक डार पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जी हिमायत ते चीन जा थोरा मञिया। इसाक डार पाकिस्तान जी बुनियादी मफ़ादनि ते चीन जी हिमायत जी वाखाण कई। चीनी आलमी शोबे जे वज़ीर लिव जियान चाऊ जो चवणु हो त चीन पाकिस्तान जो वेझो दोस्त आहे ऐं हर मौसम जो अहम भाईवार आहे। हुन चयो त चीन पाकिस्तान सां लाॻापनि खे हमेशह तरजीह ॾींदो।